ससुई ऐं पुन्हू। सिंध जे मशहूर तारीख़ी ऐं इश्किया लोक दास्ताननि में ससुई ऐं पुन्हूअ जो दास्तान सभ खां वधीक मक़बूल रहियो आहे। ससुई शाह लतीफ़ जे सूरमिन मां हिकु आहे। राजा दिल्लू राय जे ज़माने में नानिया या नायूं नाले हिकु ॿांभणु पंहिंजी घरवारीअ मंधुर, जंहिंखे कुझु लेखकनि सिद्धू या सतर बि लिखियो आहे, सां गॾु भांभर वाह जे भर ते रहंदो हो, जेकी ॿई औलाद लाइ सिकायल हुआ। नेठि पीरीअ में खैन हिकु सुहिणी न्याणी ॼाई, पर खैन संदसि सितारे मां मालूम थियो त संदसि लिखियो कंहिं मुस्लमान सां लिखियलु आहे। सो नाऊं ऐं संदसि घरवारीअ पाण खे अहिड़ी बदनामीअ खां बचाइण लाइ उन ख़ूबसूरत न्याणीअ खे वॾे अफ़सोस सां हिकु संदूक में बंदि करे दरियाह में लोढ़े छॾियो। इहा संदूक दरियाह जी लहरुनि में लुढ़ंदी कज़ा सां अची भंभोर जे भरिसां किनारे ते निकिती। उन वक़्तु भंभोर शहर में मोहम्मद नाले हिकु धोबी रहंदो हो, जंहिंखे लाला जे नाले सां बि सॾींदा हुआ। मोहम्मद धोबी चङो पैसनि वारो माण्हू हो ऐं संदसि हथ हेठि 500 कारीगर कमु कंदा हुआ, पर वेचारे खे औलाद नसीब में कान हुई। जॾहिं कारीगरनि जी नज़र उन पेटीअ ते पई त उनखे पाणीअ मां कढी पंहिंजे उस्ताद वटि खणी आया। जंहिं संदूक खे खोलियो त मंझसि हिकु सदा सुहिणी ॿारड़ी सुतल हुई, जंहिंखे संदूक मां कढी पंहिंजे सीने लाताईं ऐं मथसि ससुईअ जो नालो रखियाईं। संदसि ज़ाल ससुईअ खे घणे लाड कोड सां निपाइण लॻी। धोबीअ जूं अखियूं बि ससुईअ खे ॾिसियो पयूं ठरंदियूं हुयूं। हिन संदसि सुख ऐं आराम लाइ हिकु आलीशान महलात अॾाए उन जे चौधारी हिकु वॾो बाग़ रखायो हो, जंहिंमें हूअ पंहिंजी सहेलियुनि सां गॾिजी वक़्तु गुज़ारींदी हुई। उन ज़माने में केच ऐं मकरान जा वापारी काफ़िला भंभोर जे शहर मां लंघी ठटे ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदा वेंदा हुआ ऐं ससुईअ जी सूंहं जूं हाकूं ॿुधंदा वतंदा हुआ। नेठि किन वञी इहा ख़बर केच जे हाकिम आर्य ॼाम जे पुट पुन्हूअ खे सुणाई। ॿुधण शर्त पुन्हूअ जी दिलि दीवानी थी पई ऐं हिकदमि वापारीअ जो वेसु करे हिकु वॾो काफ़िलो संभराए मुश्क ऐं अंबर जे अंबार सां अची बंभोर में वारिद थियो। खथूरीअ ऐं ख़ुशबूअ सां सारो शहर वासिजी वियो। ससुईअ खे जॾहिं अहिड़े सुरहे साथ जे अचण जी ख़बर पई, तॾहिं अतुर ख़रीद करण जे इरादे सां सहेलियुनि समेत पुन्हूअ जी मंज़िल ते वई। ससुईअ जी सूरत ॾिसी पुन्हूअ जो हीअड़ो हेकारी हथनि मां छिनाए वियो। होॾां वरी ससुईअ खे बि पुन्हूअ जी पेशानी पसण शर्त प्रीत जो पेच पइजी वियो। नेठि ससुईअ पंहिंजे अंदर जो आवाज़ हिकु सहेलीअ सां ओरे खेसि मिंथ कई त का तजवीज़ विढ़ाए अबे खे राज़ी करे मुंहिंजो पुन्हूअ सां संग कराए। सहेली वञी धोबीअ सां ॻाल्हि कई ऐं पुन्हूअ जी शराफ़त ऐं दौलतमंदीअ जी साराह कई, पर धोबीअ इनकार कयो ऐं चयाईं त हिकिड़ो त पुन्हू परदेसी आहे ऐं ॿियो वरी असांजी ज़ात जो बि न आहे, पर सखीअ खेसि पक ॾिनी त पुन्हू पिणु खटरी आहे ऐं चयाईंसि त जेकॾहिं वेसाह नथो अचई त खेसि आज़माए ॾिस। खटरीअ इहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ पुन्हूअ खे घुराए आज़माइश वठण लाइ हुनखे चयाईं त हिकु खेप धोई अचु। पुन्हूअ जा नाज़ुक हथ फरहीअ ते कपिड़नि सटींदे लिफूं थी पिया। नेठि कपिड़नि खे धोई अची खटरीअ जे घर निकितो। अहिड़ीअ रीति धोबीअ खे तसली थी, जंहिं खेसि ससुईअ जो संग ॾियणु क़बूलियो। आख़िर वॾे धूम धाम सां ॿिन्ही जी शादी कराई वई। शादीअ खां पोइ पुन्हू बि वतन वञण जो ख़्यालु लाहे धोबको धंधो अख़्तियार कयो। पुन्हूअ जो भाउ चनरो, जेको केच खां साणसि गॾु आयो हो, सो संदसि इन ई रवश ते घणो ई कावड़ियो, पर जॾहिं ॾिठाई त को बि चारो कोन्हे, तॾहिं सारी ॻाल्हि वञी आरी ॼाम जे अॻियां पेश कयाईं। आरी ॼाम पंहिंजे दादले पुट जे फिराक में बेहाल थी पियो ऐं हिकु कासिद जे हथां चवाए मुकाई त जेकॾहिं हिकदमि अची हाज़िर न थिए त मुंहिंजो जीअणु महाल आहे। कासिद बंभोर में पहुची पुन्हूअ खे आरी ॼाम जो पैगाम पहुचायो, पर पुन्हू पोइते हलण खां पिड़ कढी बीठो। नेठि कासिद नाउमीद थी मोटी वञी आरी ॼाम खे समूरो अहवाल ॿुधायो। तंहिंखां पोइ आरी ॼाम पंहिंजे पुट खे सारींदे अहिड़ो त कमज़ोर ऐं ज़ईफ़ थी वियो जो संदसि साह वञण जो इम्कान हो। पीउ खे अहिड़े जोखाइते हाल में ॾिसी संदसि टिनि पुटनि चनरे, होतीअ ऐं नोतीअ खेसि आथत ॾिनी। चयो त बाबा साईं, अव्हां परेशान न थियो,
असां को हीलो वसीलो करे पुन्हूअ खे साण वठी था अचूं। पोइ टई खान उठनि ते सवार थी सिघो ई अची बंभोर पहुता। ससुई ऐं पुन्हूअ खेनि घणो मान ॾिनो ऐं पाण वटि महिमान करे संदन घणी ख़ातिरदारी कयऊं। विच जी ख़बर ई न रहनि त का हिननि जे मन में मंदी आहे। हिकु राति जो घणी देरि ताईं कचहरीअ में मशगूल रहिया। ससुईअ वीचारीअ खे पुन्हूअ जे ओसीड़े में पलंग ते जाॻंदे जाॻंदे निंड अची वई। होॾां वरी भाइरनि पुन्हूअ खे गाफ़िल ॾिसी खेसि शराब पीआरींदा रहिया। तां जो नशे में अहिड़ो अलूट थी वियो जो पंहिंजे वजूद जो को समाव न रहियुसि। आधीअ राति खां पोइ संदसि भाइर उठ तयारु करे खेसि बेख़बरीअ जी हालति में खणी वञी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थी विया। पोईं राति जांजो ससुअ जी अखि खुली त ॾिठाई पुन्हू पलंग ते आहे ई कोन। सो हैरत में पइजी हेॾां होॾां निहारियाई त ओताकूं ऐं ओतारा सभु सुञा थिया पिया आहिनि। मालूम कयाई त ॾेर पुन्हूअ खे ज़ोरी भॼाए वठी विया आहिनि। सो वठी घोड़ा घोड़ा कयाई, जंहिं ते हुन जा माइट ऐं पाड़ेसरी अची मिड़िया। पर हिन कंहिंजी की न मञी ऐं वेस वॻा फिटा करे अकेली उठनि जा पेर खणंदी पुन्हूअ जे पुठियां काहींदी वई। 40 कोहनि जे पंध बाद अची पब जबल जे वेझो पहुती त उञ ऐं थक सबबु मांदी थी किरी पई ऐं छड़ियूं हणण लॻी। कुदरत ख़ुदा जी जो उन्हीअ हंधां हिकु साफ़ पाणीअ जो चश्मो भड़को ॾेई फुटी निकितो। तोहफ़तुल कराम वारो चवे थो त मूं मोतबर माण्हुनि खां ॿुधो आहे त इहो चश्मो अञा ताईं जारी आहे ऐं कॾहिं बि सुके नथो। साॻियो ई तोहफ़तुल कराम जो रावी हिकु ॿी रिवायत कंदे लिखे थो त ससुईअ वटि मेंदीअ जे वण जी हिकु टारी हुई जेका दस्तूर मूजिबि परणे राति हथ में करे सुती हुई। उहा इन सफ़र में साणसि हमराह हुई, जंहिंखे हिन उन्हीअ चश्मे जे भरते ज़मीन में टुंबियो हो, जंहिंमां हिकु सरसब्ज़ मेंदीअ जो वणु उभरी पियो हो जेको अञा ताईं संदसि निशानीअ तौरु मौजूदु आहे। बहरहाल ससुई उते थोरी साइट आराम करे वरी अॻिते वञण लॻी ऐं पब जबल लंघी अची हाड़े जबल जे पाड़ वटि फोड़ नदीअ जे भर में पहुती, पर उन सबबु अॻिते वञी न सघी। निहायत नाउमीद थी पोइ ते हटी ऐं ॻच पंधु करण खां पोइ अची माबाड़ नए जे वेझो रसी। हाणे वाहिरे जी वेल अची थी हुई। परियां पहाड़ ते हिकु बकरार जी झूपड़ी ॾिसी वधी वञी खांसि पुन्हूअ बाबति पुछियईं। ससुईअ जी सुहिणी सूरत ॾिसी बकरार जी दिलि हिरखी पई ऐं ॾाहुंसि बुछड़ी नज़र सां ॾिसणु लॻो। ससुई पाण खे जोखे में ॾिसी पुन्हूअ जी सार में ज़ारो क़तार रोअण लॻी। संदसि ज़ोर वारनि सदाउनि ॾूंगर बि ॾारे विधो, पर हिन कठोर ते को बि असरु न थियो। नेठि ख़ुदा खां सवाइ ॿियो को बि चारो न ॾिसी बकरार खे पाण वटां टारण जे बहाने सां आज़ी करे चयाईं त आऊं थकल टुटल ऐं उञायल आहियां, भलाई करे पहिरियां को खीर चुको पीआरी में। बकरार ख़ुशि थी धण ॾांहुं रोड़ियो त ससुईअ ॿई हथ खणी रब ताला खां सवाल कंदे चयो त ए सतार, मूं बेवसीलीअ जो वसीलो थी वियो। हिन अञा दुआ मस पूरी कई त पहाड़ फाटी पियो ऐं हूअ उन अंदरि घिड़ी पई। तंहिंखां पोइ जबल ॿीहर ॻंढिजी हिकु थी वियो, पर ससुअ जी पोतीअ जो पांध ॿाहिरि रहिजी वियो। बकरार जॾहिं खीर ॾुही पोइ ते मोटियो तॾहिं ही रंग ॾिसी ताजुब में पइजी वियो ऐं इलाही कुदरत जो अहिड़ो उहिञाण पसी तोबह ताइब थियो। पोइ उन्हीअ हंधि हिकु पथर जो मेड़ करे क़बर जो निशान ठाहे छॾियईं। ॿिए पासे रस्ते ते जॾहिं पुन्हू नशे जे खुमार मां सुजाॻ थियो तॾहिं पाण खे उठ ते जकड़ियल ॾिसी भाइरनि खां भॼी वञण लाइ घणो ई वाझायईं, पर हुननि सां पुॼी न सघियो। नेठि भाइरनि आणे संदसि बाहि आरी ॼाम जे हवाले कई, पर पुन्हू ससुअ जे विछोड़े में अहिड़ो त ॻरंदो ऐं सड़ंदो वियो जो पिणस खे संदसि मरण जो ख़ौफ़ थी पियो। लाचार खेसि रुख़सत ॾिनाई त बंभोर मोटी वञी ससुअ खे बि साण वठी अचे। पोइ हू बंभोर ॾांहुं राही थियो। जॾहिं ससुअ जी क़बर वटां लांघाऊ थियो त संदसि रूह खे हिकु अज़ग़ैबी उधमो आयो। अहिड़े रिण पट में ताज़ी क़बर मां पोतीअ जो पांध ॿाहिरि निकितल ॾिसी दिलि में सोंसो पैदा थियुसि त न ॼाणा ही ससुअ जी क़बर आहे। इत्तफ़ाक़नि उहो बकरार बि उते अची पहुतो, जंहिं सॼी माजरा खेसि बयानु करे सुणाई। पुन्हू इहो ॿुधणु शर्त उठ तां लही पियो ऐं क़बर जे भर में
ज़ारो क़तार रोई ख़ुदा जे दर अर्ज़ करण लॻो, ऐं विछड़ियलनि खे मिलाईंदड़ सचा धणी, मूंखे पंहिंजे महबूब सां मिलाए। संदसि अर्ज़ु अघाणो वरी बि जबल फाटी पियो ऐं पुन्हू बि वञी हमेशा लाइ पंहिंजे पिरीअ वटि पहुतो।